सिंध सरकार मीरपुर ख़ास डिवीज़न में कणक की खरीदारी लाइ मर्कज़ क़ाइम करे छॾिया आहिनि। सिंध हुकूमत जी हिदायत ते ज़िले में कणक की खरीदारी लाइ 10 मर्कज़ क़ाइम कया विया आहिनि, जॾहिं त ज़िले में कणक खरीदारी जो हदफ़ 3,34,000 बोरियूं मुक़रर कयो वियो आहे। अहिड़ीअ तरह उमरकोट ज़िले में 14 सेंटर क़ाइम कया विया आहिनि ऐं कणक जी खरीदारी जो हदफ़ 2,04,000 मुक़रर कयो वियो आहे त साॻिए तरह थरपारकर ज़िले में 6 सेंटर क़ाइम करे 25,500 बोरियूं ख़रीद करण जो हदफ़ मुक़रर कयो वियो आहे। फूड कंट्रोलर मीरपुर ख़ास डॉक्टर वसीम अबड़ो मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत जे हिदायतुनि ते सरकारी अघ 3,500 में कणक जी खरीदारी शुरू कई वई आहे। हुन चयो आहे त हारी कार्ड तहत जंहिं बि आबादगार खे ॿिज ऐं भाण जी रक़म मिली आहे उन्हनि आबादगारनि खां कणक जी खरीदारी कई वेंदी। हुन वधीक चयो आहे त आबादगारनि खे सरकार तरफ़ां बारदाणो मुहैया न कयो वेंदो, कणक पंहिंजे बारदाणे में खणी ईंदा। हुन चयो त सरकार पारां 50 किलो जे कटे ते आबादगार खे 60 रुपया फूड खातो अदा कंदो। हुन चयो आहे त कणक जी खरीदारी शुरू कई वई आहे। नंढा आबादगार पंहिंजी कणक पंहिंजे मुक़रर कयल सेंटरनि ते मोकिले सघनि था, जिते सरकारी अघ ते कणक खरीदारी जारी आहे।